जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां शहदादपुर में म्यूनसिपल कमेटी जे काउंसलर्स जी जेका अपोज़िशन जी लीडरशिप आहे ऐं उन सां गॾु ऐं उन में उन्हनि जे तमामु काउंसलर सां गॾु जिते MQM जा बि 3 काउंसलर आहिनि ऐं 4 फंक्शनल जा बि काउंसलर मौजूदु आहिनि। हिननि जेको अॼु मसइलो थियो आहे त जेका हुकूमत सिंध पारां जेका कमेटी ठाही वई हुई जेके मुस्तहिक़ीन में हर वार्ड जे हिसाब सां 200 या 165 या जेके बि डिस्ट्रीब्यूट थियणु कटा राशन जा बैग हुआ, उन हवाले सां अॼु हिननि जॾहिं चेयरमैन जेको सियासी हुकूमती पार्टी जो चेयरमैन आहे शहदादपुर में उन सां राब्तो कयो आहे त हिननि इहो ॿुधायो त असांजी उहा लिस्ट जेका मुस्तहिक़ीन जी हुई उहा एक्सेप्ट न कई वई आहे ऐं हुननि पंहिंजी लिस्ट ॾिनी आहे ऐं उन सां गॾोगॾु जेका कमेटी ठाही वई आहे उहा कमेटी मुकमल तौर ते ग़ैर क़ानूनी बुनियादुनि ते मौजूदु आहे जंहिंमें पीपुल्स पार्टी जा संधा जियाला शामिलु कया विया आहिनि। अचो त वधीक हिननि खां इन जा इन सिलसिले में तासुरात वठूं था त इशू आहे छा। असां जॾहिं लिस्ट जमा कराइण विया आहियूं म्यूनसिपल कमेटी मां तो 200 माण्हुनि जो लिस्ट हुई जेको चेयरमैन साहब कल बाक़ाइदा मीटिंग में मंज़ूर कयो 200 माण्हू फी मेंबर ॾे। पोइ हुन चयो न असां हिकिड़ी कमेटी ठाही आहे जेको ई 6 माण्हू उहे सभु जियाला हुआ जिनमें पीपल्स पार्टी जी सिटी जो सदस्य सभु मेंबर आहे त असां हुनखे मुस्तद कयूं था। जेको हींअर गवर्नमेंट जे तरफ़ां लिस्ट आई आहे असां इनखे बिल्कुलु मुस्तद कयूं था छो कि असां जेके 200 नाला ॾिना आहिनि उन्हनि खे उहे एक्सेप्ट नथा कनि। उहे जेके हारियल काउंसलर जेके नाला लिखी आया आहिनि हू उन्हनि खे ॾियनि पिया। हू पहिरियों ई 2 नंबर माण्हू आहिनि हींअर बि आहिनि। असां कोशिशि था कयूं कि हुकूमत सिंध सां अॻु हिन मसइले खे जेको हल करे फौरी तौर ते भई जेके जियाला वाला जेके आहिनि इन्हनि खे कढे कमेटियुनि मां हिकिड़ा मोज़िज़ माण्हुनि खे इन्हनि में अनवाल कयो वञे। असीं चाहियूं था कि असांखे इंसाफ़ मिले। ख़ुसूसी तौर पर मुख़्तसर जी ॻाल्हि आहे कि असीं मुख़्तियारकार और SDM साहब खे हिन पैगाम ज़रिए ॿुधायूं पिया कि असांखे असांजो हक़ मिले। हिन अगरि असांखे हक़ न मिलो त असीं DC साईं बि कंप्लेन कंदासूं, हिन खे मथे बि वेंदासूं। जेके काउंसलर्स आहिनि ऐं जेके अपोज़िशन लीडर आहिनि उन्हनि जा ख़्यालात तव्हां ॿुधा। सिंध हुकूमत खे इहो सोचणु घुरिजे त हालात अञा बिगड़ी सघनि था। सिंध हुकूमत जेका पहिरीं अञा ताईं देरि करे चुकी आहे अञा वधीक देरि थी वई ऐं हिन क़िस्म जा एहतजाज ऐं अहिड़ो को सिलसिलो शुरू थियो त माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा जेको कंहिं बि सूरत बहितरु न आहे। कैमरामैन अली नवाज़ सरेवाल सां गॾु कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ TV शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।